समर्पण भाव आ भगवान के पंहिंजो पाण अर्पण करण। ऐसा जॾहिं समर्पण कयोसीं भगवान के त पोइ असांजी जिम्मेदारी कुछ न रही। जहीं बिध राखे राम ताहीं बिध रहिए, जीअं भगवान असांखे रखे। अचो भगवान की कथा में लीन थियो। हा। नारद पृथकों जिम कहो सतभामा सुन सोए। बध संखासुर दुष्ट को कथास आगे होए। सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। संखासुर जी कथा तव्हां ॿुधो पिया। कल 4 वेद खणी करे समुंड में हली वियो। देवताऊं दुखी थिया। देवताउनि भगवान के पुकार कई, भगवान आया। हाणे शंखासुर राक्षस के भगवान कीअं मारींदा उहा कथा अॻिते श्रवण कयो। कश्यप पुत्र ब्रह्मा का होई। गिर कैलाश मह रहता सोई। कश्यप ब्रह्मा जो पुत्र कैलाश पर्वत ते रहंदो हुयो। तपसी उन समान नह कोए। संध्या त्राकाल साधत सोए। महान तपस्वी हुयो, त्रिकाल संध्या कंदो हुयो। प्रात एक दिन संध्या कीनी। रवि को बहुर अंजुरी दीनी। महात्मा कश्यप सूर्य के जल चढ़ाण लगो। अंजलिय में बिनी हथन में पानी खणी करे। अंजरी मह एक अचरज भयो। मीन रूप तबहि प्रभलयो। मीन रूप भगवान जो नंढो सो मछली, जी सुनहरी मछली तव्हां कांचन में बंद ॾिठियूं हूंदियूं। काथे काथे सुंदरता जे लाइ मछली पालन कंदा आहिनि घरनि में। नंढी सी सुनहरी मछली अंजलिय में नजर आई। मछ बदन प्रभ लघु वपु धार्यो। आए तिसी अंजरी मह परियो। भगवान वो रूप धारण कयो हो मछलीअ जो। अची करे भक्त जे हथन में पयो भगवान। निरख कश्यप तब ऐसे कीनो। तिस कौं डार प्रात मह दीनो। हिकदम बर्तन में हिकड़े में विधो। प्रभ को अचरज ऐसे भयो। तत्काल दीरघ होए गयो। ॾिसो त्रिलोकीनाथ भगवान अगर उन शंखासुर राक्षस के मारण चाहिनि तो सिर्फ हिकड़ी पंहिंजे अख जे इशारे सां, हिकड़े ही हथ सां या हिकड़ो ही तिनको हणी करे मारे छॾनि। पर भगवान पंहिंजे भक्तन के सुख ॾियण लाइ बार बार लीलाऊं करे ॾेखारींदा आहिनि। छाजे लाइ? भक्तन जी सुख ॾियण लाइ भगवान अवतार धारींदा आहिनि। भक्तन की खुशी ॾियण लाइ। तव्हां ॾिठो हूंदो नंढो ॿार जेको हूंदो आहे 1-2 साले जो, उहो जंहिंमहिल ॻाल्हाईंदो आहे, हलंदो आहे, उन जा माता पिता केॾो ख़ुशि थींदा आहिनि, केॾो ख़ुशि थींदा आहिनि। जंहिंमहिल तोतलो ॻाल्हाईंदो आहे या जंहिंमहिल पंधु कंदो आहे, केॾो ख़ुशि थींदा आहिनि उन जा माता पिता। तीअं भगवान भी पंहिंजे भक्तन जी खुशीअ लाइ अनेक अवतार धारण कया। मछली रूप भगवान धारण कयो भक्त जे हथन में, सिधो भक्त जे हथन में। माता जे गर्भ मों न, के मछलीअ मों पैदा न थिया। मछली रूप धारण कयो पर सिधो भक्त जे हथन में। केॾी सुंदर ॻाल्हि आहे कि भगवान जे भक्त जे हथन में अची विया। हाँ। ताको देखो कश्यप जब दियो कुंभ में डारे। संत जे दिल में दया आई, कुंभ में यानी घड़े में विधई। ततखिन दीरघ होए गयो। तिसते लियो निकार। हिकदम भगवान वडो रूप धारण कयो। वरी उनखे घड़े मों कढणो पयो। घड़े मों कढी करे वरी कंहिं में विधई? खूह में विधई।
लेखू है महता को डार्यो तत किन बड़ो रूप तिह धार्यो। वरी लीला कई भगवान, वरी लीला कई, खूह खां बि वॾो रूप धारण करे छॾियो। पुन सरवर मह दीनो वासा तह पुन दी रघु रूप प्रकाशा। सरोवर में यानी तालाब में विधो वियो भगवान जे मच्छ रूप खे कढी करे। तब दधि माह बेग तिह दियो मछ अवतार तहां हर लियो। सरोवर खां बि जॾहिं वॾो रूप धारण कयो त संत बि पंहिंजी शक्तिअ सां भगवान खे खणी समुद्र में विधो। कश्यप देख अचरज मह आयो वडे भाग प्रभु दर्शन पायो। अञा ताईं कश्यप संत सम्झी न सघियो कि मछली केरु आहे। जॾहिं समुद्र में विधई, समुद्र में बि भगवान विशाल मच्छ जो रूप धारण कयो, तॾहिं हथ जोड़ी चई अरे एॾो वॾो, इहो त भगवान खां सवाइ ॿियो कोई थी नथो सघे। वैसे भी संत जी नज़र में, भक्त जी नज़र में, सत्संगी ऐं गुरमुख जी नज़र में त हर कोई भगवान आहे, हर कंहिंजे घट में प्रभु आहे। परंतु हे त भगवान साक्षात अची विया साम्हूं, भक्त खे लीला करे ॾेखारण लाइ, भक्त जी दिलि ख़ुशि करण लाइ, भक्त खे पंहिंजो पाण ॾेखारण लाइ। साहिब बाणीअ में चवनि था, सेवक कऊं निकटी होए दिखावे, सेवक को निकटी होई दिखावे। भगवान पंहिंजे भक्त खे महसूस कराईंदा आहिनि। निकट, निकटी माने निकट, वेझो। भाई तू घबराए न, मां तोसां गॾु आहियां। या जेको बि भक्ति कंदो आहे, जेको बि भक्ति कंदो आहे, उन जे आस पास भगवान हूंदा आहिनि। उन जे आस पास उन खे महसूस कराईंदा आहिनि कि भाई मां तोसां गॾु आहियां। हा। तब प्रभु पकड़ दैत कौ लीनो शंखासुर तब हरि कौ चीनो। भगवान विशाल रूप धारण करे समुद्र में विया त समुद्र में हिकदम वञी शंखासुर खे पकड़ियो। भगवान वॾे मच्छ जे रूप में हुया ऐं शंखासुर हिकु शंख जे रूप में हुयो। हाथ जोड़ बिनती करी मैं सनाथ भयो आज। हथ जोड़े शंखासुर राक्षस भगवान की वेनती कही, ही प्रभु तव्हां मुंहिंजी करे मच्छ अवतार धारे आया आहियो। वाह वाह भगवान, मुंहिंजो जीवन सफल थी वियो, मुंहिंजी ही चोरी करण बि सफली थी, मुंहिंजो त सॼो जीवन धन्य थी वियो, मां सनाथ थी वियुमि। हा। तुम करते बंधन छुटे सफल हो है मम काज। तुंहिंजो दर्शन मिलियो, मुंहिंजा त बंधन ई ख़त्म थी विया। मुंहिंजो त जनम मरण जो जेको चक्कर हो, फेरो हो, उहो ई ख़त्म थी वियो। मुझको आए कृतारथ कीना देवन हित ऐसा वपली। भगवान देवताऊं सोचींदा हूंदा कि भगवान असांजे लाइ अवतार धारण कयो आहे, भगवान असांजा दुख दूर करण जे लाइ आया आहिनि। पर राक्षस शंखासुर चए तो प्रभु देवताऊं पंहिंजी जॻह ते ठीकु आहिनि, पर मूंखे त ईअं थो लॻे कि तव्हां मूंखे मुक्ति ॾियण जे लाइ हिते समुद्र में आया आहियो। धन देव मुझको जिन तारियो अब ही मुझको बेग उधारियो। ऐं धन्य आहिनि देवताऊं जिन मुंहिंजो उद्धार कयो आहे। राक्षस जेके बि थिया आहिनि महाबलशाली, उहे जेके बि झुकण वारा न हूंदा हुया, उहे झुकंदा न हुया, उहे ईअं लड़ाई कंदा हुआ देवताउनि सां बि भगवान सां बि, पर भगवान तॾहिं बि उन्हनि खे बि मुक्ति ॾिनी आहे। तब प्रभ शंखासुर हत कीना कार्यो उदर मुकत पद दीना। भगवान शंखासुर खे मुक्ति ॾिनी, उन जे पेट मां वेद कढिया। ताका वपुले बाहर आयो शंख आपने हाथ बनायो। उन जे शरीर मां भगवान पंहिंजो शंख बणायो। तब रिख को हरि कह दयो
ढूंढो वेद संभारे। ऋषि मुनि संत साधुन की भगवान सॾु कयो। अॻ में ई बीठा हुया उते। कश्यप मुनीअ सां गॾु देवताऊं बि बीठा हुया। चयो भाई हाणे तव्हां पंहिंजो खजानो संभाले करे खणो। जाके जाको कर लगे तिसही लय निकारे। साध संगत जी तव्हां ॾिठो हूंदो कि हिकु हिकु अलॻि अलॻि पत्र में हूंदा अथव वेद शास्त्र, जेके असांजा पुराणा शास्त्र किताब ठहियल अॻी न हूंदा हुया, अलॻि अलॻि पत्र में, ऐं हिकु हिकु वारीअ सां रखियो वेंदो, उन्हनि ते अंक लिखियल हूंदा हुआ। अॼु बि काथे काथे तव्हां ॾिसंदव त भागवत पुराण या ॿिया पुराण जेके कथाऊं थींदियूं आहिनि या देवी पुराण, उहे अलॻि अलॻि पत्र में छपियल हूंदा, त उन में छेद थियल हूंदा आहिनि, धागे सां बसि ॿधल। बाक़ी जंहिं महिल संत कथा कंदा आहिनि त हिकु हिकु पत्र उहो खणी करे ॾिसी कथा कंदा आहिनि। त ईअं उन्हनि सभिनी उहे वेद उन जे शरीर मां ॻोल्हे करे कढिया। बद्री बन को प्रभ चले सकल देव संगिठान। सभिनी देवताउनि खे वठी भगवान उते आया जाते देवताउनि पुकार कई हुई। बन मह उजियारा भयो घन रवि प्रगट्यो मान। भगवान जे अचण सां, सभिनी देवताउनि जे अचण सां बद्री बन में रोशनी थी वई। ईअं रोशनी थी वई भई ॼण सूर्य प्रकाश थी विया। जब ही प्रभु बद्री बन आयो आए तहां एक यज्ञ रचायो। भगवान बद्री बन में पहिरियों यज्ञ जी रचना कई। भयो प्रकाश मिट्यो अंधियारा सब असुर कीनो जय जयकारा। ज्ञान रूपी प्रकाश पैदा थियो, अंधकार नाश थी वियो। अज्ञान रूपी सभिनी देवताउनि जय जयकार कई। देव सकल हर खत भये वेद मंत्र को पाए। सभई देवताऊं ख़ुशि थिया, उन्हनि खे मनवांछित वेद मंत्र मिलिया। भगवंत की स्तुति करी क्यों कर बरनी जाए। भगवान जी स्तुति, भगवान जी वेनती, भगवान जी प्रार्थना एॾी कयूं साध संगत जी उहा वर्णन थी नथी सघे। देव कहे श्रीपतियों की जय बद्री बन को कछ वर दीजय। देवताउनि चयो नारायण भगवान खे प्रभु सभु संत महात्मा कठा थिया आहिनि, सभु देवी देवता कठा थिया आहिनि। अॼु हिते इहा धरती त ॾाढी पवित्र थी वई आहे, इन धरतीअ खे बि कुझु वरदान ॾियो। तब भूको ब्रह्मा वर दिया इसी ठौर महदान झुकिया। उन धरतीअ खे पहिरियों ब्रह्मा वरदान ॾिनो। एक एक का संस गुण करे दान जो कोय। इन धरतीअ ते कोई दान कंदो उनखे 1000 गुना फल मिलंदो। ब्राह्मण की हत्या मिटे दियो ब्रह्मावर सोए। ब्रह्म हत्या जो पाप भी हूंदो त हिन धरतीअ ते अचण सां मिटी वेंदो। पुन भगवंत यो भाखियो मेरा वर इस ठाम। ब्रह्मा खां पोइ विष्णु भगवान वरदान ॾिनो कि मां सदाई हिते निवास कंदुमि। ब्रह्म क्षेत्र या ठौर है प्रगट सुनायो नाम। इन क्षेत्र जो नालो ब्रह्म क्षेत्र रखियो तो वञे। जो इस ठौर रहत है कोई रवि नंदन का भय नहीं होई। रवि नंदन यानी यमराज, यमराज जो उनखे भव न थींदो जेको हिन धरतीअ ते ईंदो। तीरथ पतिया ठौर बताई गंगा यमुना सिंधु वहाई। तीर्थ पति यानी तीर्थन जो राजा हिनखे चयो वेंदो। गंगा जमुना सरस्वती टई नंदियूं हिते हिकु साथ वहंदियूं। नाम त्रिवेणी उत्तम नीकी अवर ठौर सब लागे फीकी। त्रिवेणी हिन जो नालो थींदो। ॿिया सभु तीर्थ हिन खां घटि रहंदा। ही सभिनी खां वॾो तीर्थ रहंदो।
जो वृत दान इहाँ कछु करे, ताके पितर देव वपु धरे। हिते पूजा करण सां उन जा पितर मुक्त थींदा, देवलोक में वेंदा। 7 जन्म के अघ सब टारे, मौसम होए पितृ सब तारे। 7 जन्मनि जा पाप नाश करे। भगवान चवनि मुंह जहिड़ो उन खे स्वरूप मिलंदो। दरस करो इस ठौर का, 10 तीरथ फल हो। हिन तीर्थ जे दर्शन करण सां ई 10 तीर्थनि जो फल मिलंदो आहे। इहाँ मृत जो पावही, मुझको मिल है सो। हिन तीर्थ ते अची करे अगरि कंहिंजी मृत्यु थी वञे, शरीर छॾिजी थो वञे, उहो सिधो मूंसां ई अची मिलंदो। जो को पितृ कर्म इह करे, ताके पितर देव वपु धरे। हा यज्ञ होम इहाँ जो करे, अमर रहे वह कबहु न मरे। हा सुनहु देव गुण प्राग के, सकल सुनावो तो हे। केतिरी महिमा भगवान तीर्थराज प्रयाग जी पंहिंजे मुख मां कई आहे कि हिते जेको बि अची क्रियाक्रम कराईंदो उहो मूंसां मिलंदो। उन जा पित्र देवलोक में वेंदा ऐं हिते ॿियो बि जेको दान पुण्य कंदो उन जो 1000 गुना उन खे फल मिलंदो। जो जन्म कर प्राग महनावे, तत्खिन मेरी पदवी पावे। मकर संक्रांति असां सिंधी समाज चवंदा आहियूं उन खे तिरमूरी। उहा घणो करे 14 जनवरी थींदी आहे। 14 जनवरी मकर संक्रांति। मकर संक्रांति ते जेको अची हिते स्नान कंदो उन खे बि सुंदर गति प्राप्त थींदी। बद्रीनाथ मोह वप जानो, मेरा वचन सत्य कर मानो। हे सॼो जेको तीर्थ आहे इहो मुंहिंजो शरीर आहे, इहो मुंहिंजो वचन सचो करे मञिजो। हम तुम सदा वासुत कीजे, बद्री बन कौन तज दीजे। असांजो सूक्ष्म रूप सां सदाई हिते निवास रहंदो। बद्री बन में सभु देवताऊं बि रहंदा ऐं कोई बि हिते छॾे करे हिन बद्री बन खे न वेंदो। प्राग तीरथ भगवंतपुर जानो, सत्य वचन मेरे हृद मानो। साध संगत जी प्रयाग तीर्थ जेको आहे भगवान जी ही नगरी आहे, भगवान जी पुरी आहे। सुने पठे इस कथा को, पुण्य प्राग समझान। हाणे अचो तव्हां जेका एॾी देरि चुप करे शांतीअ सां सिक सां कथा ॿुधी आहे, चकर भाटा में वेही करे, दरबार में वेही करे, इन जो फल चवनि था जेतिरो फल प्रयागराज तीर्थ जो, जेतिरो फल त्रिवेणीअ जो, ऐं जेतिरो फल भगवान ब्रह्मा विष्णु महेश सभिनी देवताउनि जे आशीष कृपा जो उते प्रयागराज में ओतिरो फल न सिर्फ़ु जिन हाणे 15 मिंट 20 मिंट कथा जिन ॿुधी आहे उन्हनि खे ओतिरो फल थो मिले। उन खे अॼु जी कथा जो इहो फल, तीर्थ जो फल, प्रयागराज जो फल, गंगा जमुना सरस्वती टिनी जो फल उन्हनि खे प्राप्त थींदो। चओ जय श्री कृष्ण। मुकत लोक सो पावही, पाप होए सब हान। अॼोकी कथा ॿुधण वारो मुक्ति पाईंदो। अॼोकी कथा जंहिं ॿुधी उन जा पाप सभु नाश थी वेंदा। सब सुर संग भगवान तब, होए अंतर ध्यान। वक्ता श्रोता दोहन को, आत्म उपजय ज्ञान। आत्मिक ज्ञान पैदा थींदो आहे। कथा करण वारे खे बि कथा ॿुधण वारे खे, ॿिन्ही खे बराबरि फल मिलंदो आहे। कथा करण वारे जी सेवा आहे कि उहो मथे वेही करे तव्हांखे कथा ॿुधाए थो बसि, बाक़ी फल ॿिन्ही खे बराबरि थो मिले। तव्हांजो बि ओतिरो ई योगदान आहे, तव्हांखे बि ओतिरो ई फल थो मिले जेतिरो कथा करण वारे खे। तव्हांखे बि ओतिरो ई फल थो प्राप्त थिए
सभिनी जे लाइ बराबरि फल आहे। कथा चाहे ॿुधे चाहे पढ़े। गुरु नानक चवनि था जपजी साहिब में, गाविए सुनिए मन रखिए भाव। गाविए सुनिए मन रखिए भाव। भगवान जी भक्ति गोविंद जा गुण भगवत कथा चाहे तव्हां ॻायो, चाहे पढ़ो, चाहे ॿुधो, पर दिल में प्रेम जरूर हुजणु खपे। बस पोइ दुख पर हर सुख घर ले जाए। दुख पर हर सुख घर ले जाए। दुख सभु उन जा दूर थी वेंदा, सुखनि जा भंडार उन जा भरपूर थी वेंदा। उन जे घर में सदाई सुख ई सुख रहंदो। सतभामा हरि को कहे, नारद को पृथुराय। सतभामा की कृष्ण भगवान तो ॿुधाए वई है कथा। नारद खे, नारद ऋषि राजा पृथुराज खे ॿुधाए रहियो आहे। कार्तक की मंजन क्रिया, सो मोह सकल सुनाए। कार्तिक में स्नान जी क्रिया ॿुधायो प्रभु। सुन राजा तुम पर उपकारी, तुम को क्रिया सुनावहु सारी। राजा तू परोपकारी आहे, जो तो स्नान जी भी कथा ॿुधण तो चाहे भई स्नान कीअं कजे। हा, अॻे त असांजो एॾो ध्यानु न हूंदो, पर हाणे अॼुकल्ह सभिनी जो ध्यानु आहे कि चारों तरफ़ सफ़ाई हुजे, साफ़ सफ़ाई हुजे, स्नान कजे त बि ऐं शरीर जी पूरी सफ़ाई हुजे। उहा ई हिन में ॿुधाइनि था जेको तव्हां कंदा आहियो सफ़ाई। सॼे शरीर जो पूरो पूरो ख़्यालु रखणु खपे। अॻे असांजा ॿाहिरि न रखंदा, पर उन्हनि जा बि हाणे पार्लर खुली आहे न, जेंट्स पार्लर, कि सॼो शरीर असांजो क्लीन हुजे, चमकंदो रहे। जेतिरो शरीर साफ़ हूंदो ओतिरो मन बि पवित्र थी वेंदो, ओतिरो मन में बि ख़ुशी ऐं उमंग जागंदी। जेतिरो तव्हां पंहिंजे शरीर जो ख़्यालु कंदव। स्नान जो त महात्म गुरु नानक बि चयो आहे गुरु ग्रंथ साहिब में, भई स्नान कीअं हुजे। करे स्नान सिमर प्रभु अपना, तन मन भये अरोगा। करी स्नान सिमर प्रभु अपना, तन मन भये अरोगा। कोट बिघन लाथे प्रभु शरणा, कोट बिघन लाथे प्रभु शरणा। प्रगटे भले संजोगा, गुरु नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। प्रगट भई सगले जुग अंतरे, प्रगट भई सगले जुग अंतर। नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। गुरु नानक की वडियाई। जपो सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। वाहिगुरु 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 वाहिगुरु। वाहिगुरु 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 वाहिगुरु। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। सतनाम वाहिगुरु, सतनाम वाहिगुरु। गुरु ग्रंथ साहिब में भी ईअं न सम्झिजो कि खाली भगवान जी महिमा लिखियल आहे या खाली ज्ञान भक्ति लिखियल आहे। न, संसार में कीअं जीजे उहा कला बि लिखियल आहे। पर हे त असां
उन जो रूप बदिले छॾींदा आहियूं, सम्झंदा न आहियूं। बाक़ी सॼी ज़िंदगी कीअं सुखमय गुज़ारिजे, ॿई ॻाल्हियूं लिखियलु अथव गुरु ग्रंथ साहिब में। इहा लोक सुखीअ, इहा लोक सुखीअ जो मतिलबु छा आहे? भाई जेतिरा ॾींहं तव्हां संसार में आयो मस्तु रहो, ख़ुशि रहो। इहा लोक सुखीअ, परलोक सुहेले, नानक हरि प्रभु आपे। हिन लोक में बि तव्हां सुखी रहंदव अगरि गुरु नानक जी वचननि ते हलंदव त, परलोक बि सुखी। ये केॾियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं इन संसार में जीवन जे लाइ बि गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहिनि। कोई पढ़े ऐं उन जो लाभ वठे, वरी मञे, मञे बि त सही न, ख़ाली पढ़ी करे रखी छॾेव न, मञे, मञे उन ते हले। त जपजी साहिब में गुरु नानक चवनि था जेको इहा ॻाल्हि मञींदो उन जी मां बेअंत सुख पाईंदो, चई नथो सघां केॾा सुख पाईंदो। चवनि था मन्ने की गत कही न जाए, मन्ने की गत कही न जाए। जेको मञे उन जी त मां महिमा चई नथो सघां। गुरु नानक चवनि था जेको इन्हनि ॻाल्हियुनि खे मञींदो, जेको कहे पिछी पछताए, जेको कहे पीछे पछताए। जेको उन जी महिमा वर्णन करण जी कोशिश कंदो, भई न मञियो त हे सुख पातई, न मञई त हिन जो हे भलो थियो, उनखे वरी पछताइणो पवंदो कि न न मां जेको चयो आहे उहो कुझु बि न आहे, उनखे त इन खां हज़ारे गुना वधीक सुख मिलियो आहे। जीअं असां चवंदा आहियूं न भई गुरूअ जे दर ते ईंदो आहे फलाणो माण्हू, सेवा कंदो आहे त इनखे बरकत मिली आहे, बसि एतिरो चवंदा आहिनि। इन जो धंधो वधियो आहे, इनखे उन खां पुछी ॾिसो, पोइ ख़बर पवंदो कि मूंखे मन जी शांती मिली आहे पहिरियों सेवा करण सां। भई सेवा कर त होय नीह कामी, तिस खां हो त परापत स्वामी। उहो त चवंदो मूंखे अंदर में ई स्वामी मिली आहे, भॻवानु मिली आहे। एॾो आनंद, एॾो सुख इन्हनि वचननि ते कोई हली पवे। अॼु जा वचन जेके अचनि था ध्यान सां ॿुधो। जो जन कार्तक मंजन करे, ऐसे वचन चित मह धरे। स्नान करे त बि भॻवान खे यादि करे। कीअं यादि करे? हा, प्रथमे सुच की क्रिया सुनावो, सावधान सुन सब कह जावो। चवनि था सावधान थी ॿुधजो इहा कथा। हा, चतुर घड़ी रजनी रहे, उठ जावे जन सोए। हिकु त अमृत वेले उथे, कार्तिक जे स्नान जो तॾहिं फल आहे, अमृत वेले उथे। हा न, कोई रोज मूंखे मैसेज कंदा आहिनि कि बसि सुभाणे खां मां पक ईंदुमि। पोइ वरी जंहिं महिल मां ॻाल्हाईंदो आहिनि पोइ चवंदा आहिनि बाबा अॼु अलार्म न वॼियो। अड़ी अलार्म कीअं न वॼियो? वरी चवंदा आहिनि बाबा अॼु तबियत ठीकु न हुई, निंड न खुली, सुभाणे खां पक ईंदुमि। अच्छा सुभाणे थी वई, अरे भाई तूं चयो हे कल्ह आहे न? अरे बाबा राति जो ॾाढी देरि सां ॿाहिरां वापसि आयासीं, सुबुह जाॻई न थी। त इहे सभु बहाना न, इहे बहाना न करणा पवंदा। कोई अलार्म न लॻायो, काई घड़ी सेट न कयो, कोई मोबाइल सेट न कयो। राति जो सुम्हण महिल अरदास करे सुम्हो कि सतगुरु मूंखे सवेल सुजाॻी ॾिजो, मां जीअं सत्संग कथा में कार्तिक जे पहुचा। तव्हांखे टाइम सां सुजाॻी थी वेंदी, निंड खुली वेंदी। न खुलंदो त कोई न कोई अची मथां ॿिली या कुओ किरंदो अची करे। हा पाण ई जाग थींदो। भले तव्हां चवंदो असांजे घर में ॿिली कुआ आहिनि ई न, काॾों अची आहे? छो भॻवानु मच्छ रूप धारे सघे थो त ॿिली कुए जो रूप धारे नथो सघे छा? हा न, अञा भॻवानु न करे वधीक आलिस कंदो त शींहं जो रूप न धारे हली अचे। काथे काथे ॿुधो हूंदो न समाचार में, उहो हेमा मालिनीअ जे घर में शींहं अची वियो, धर्मेंद्र जे घर में। बम्बईअ में जू मां निकिरी आयो, हुनजे घर अची वियो, सभु ॾकी विया। त भॻवानु कहिड़े बि रूप सां उनखे सुजाॻ कंदो आहे, जाॻाईंदो आहे। भॻवानु कहिड़े बि रूप सां उनखे उथारे छॾींदो आहे उन टाइम ते। हे असांजूं घड़ियूं फेल थी सघनि थियूं,
भॻवान जी कॾहिं अलार्म फेल न थींदी आहे। राति जो अरदास करे सुम्हो, बिरथी कदे न हो वई जनक की अरदास। तव्हांखे टाइम सां जाग थी वेंदी त कथा सत्संग जे लाइ, पर तव्हांखे पंहिंजे स्वार्थ लाइ बि अगरि उथिणो आहे, भई ट्रेन जो टाइम आहे, कंहिं महिल मोबाइल बंदि थी वेंदी आहे, कंहिं महिल ध्यानु न हूंदो आहे, कंहिं महिल अलार्म ख़राबु थी वेंदो आहे, त अगरि अरदास करे सुम्हंदो ई सतगुरु अमृत वेले सुजागी ॾिजो, त तव्हांखे अमृत वेले पाण ई जाग थींदी, पाण ई कंहिं न कंहिं तरीक़े सां भॻवानु जाॻाए छॾींदा। हा, जेके सेवादारी सेवा था कयो, कृष्ण धाम में 5 बार जय श्री कृष्ण जी आवाज़ उच्चारण कजो। हा, शुरू कयो। हा, 6 दफ़ा थी जा। ये वरी तव्हां बोनस था वठो न भाई। अॻे अंदर दरबार में कथा थींदी त शायदि हिननि जी आवाज़ न ईंदी, हिते साफ़ थी अचे। ॿाहिरि अंदर अॻे घटि ईंदी, हर हर चिलाइणो पवंदो ॿुधण जे लाइ, हाणे साफ़ थी अचे। पर तव्हां 6 दफ़ा चई आहे, हिकु दफ़ो ॾिसो भॻवानु पाण ई तो बरकत ॾे। हा, भॻवानु पाण ई बरकत थो ॾे। कथा कर। तैसे ही क्रिया करे वेद बताई जोए। वेदन जी ॿुधायल हीअ क्रिया आहे। नैरुत दिशा जाए पग धरे, ताही क्यों जाए मैल उतारे। सुबुह जो उथी पंहिंजे शरीर जी सभु क्रिया करे, सफ़ाई करे। गो धरती पर बैठे नाई, बैठे तहाँ तिर्ण होवे जाही। हरे कृष्ण हरे कृष्ण। हा, ही कथा उन ज़माने जी आहे जंहिं ज़माने में पुराणे ज़माने में बाथरूम बि न हूंदा हुया, ऐं अहिड़ा घर बि न हूंदा हुया जेके अॼु आहिनि। अॻे घर कीअं हुया, सुंदर सी कुटिया झोपड़ी ठहियल हूंदी, या कखनि जी, या तॾनि जी, या लकड़ीअ जी, या खपरनि जी। खपरनि वारो सेठ हूंदो हो। अञा बि जंहिंजा वधीक इंग्लिश टाइप खपरा जेके अॼुकल्ह काथे काथे तव्हांखे नज़र ईंदो, चर्च में या स्कूल में, उहे अगरि लॻल हुजनि ढलान वांगुरु ईअं ठहियल हुजे त वॾो सेठ। ऐं जेके असांजा गोल खपरा ईअं, उहो बि वॾो धनवान। मिटीअ जे घरनि में हवादार घर, पंखे जी ज़रूरत न। असांजो खपरनि जी दरबार हुई, हिकु पंखो हूंदो सिर्फ़ु, उहो बि जेंट्स जे तरफ़ लॻल हुयो, लेडीज़ जे तरफ़ पंखो ई न हुयो। पोइ ॾाढनि सालनि खां पोइ हिकिड़ो पंखो लेडीज़ संगत जे तरफ़ लॻो, त जेंट्स जे तरफ़ पंखो बसि। भई छो चयूं, ॻाल्हाईंदियूं पाण में, पाण ई हुनखे हवा जी ज़रूरत ई न पवंदी। त एॾा सुंदर रहन सहन प्राकृतिक मकान बि सीधा सादा, न उन में कंहिं बि प्रकार जो कोई वधीक लाइट बि ख़र्च न। ऐं बाथरूम त सभिनी खे ॿाहिरि खेतनि में बाथरूम। ऐं हाणे एॾियूं सुख सुविधाऊं असांखे थी वयूं आहिनि, उहो जीवन बदिलजी वियो आहे, सुखमय जीवन थी वियो आहे। परंतु छा थी वियो आहे, बीमारियूं वधी वियूं आहिनि। चयो जय श्री कृष्ण। छाजे लाइ? छोकी असांजो उते ई रहणु आहे, उते ई भोजन खाइणु आहे, उते ई बाथरूम आहे, उते ई सभु शइ आहे। त केॾी माण्हू साफ़ सफ़ाई, केॾी पवित्रता रखी सघंदो? अॻे ईअं जीवन न हुयो। हाणे जीवन हक़ीक़त में ॾाढो फैंसी आहे, पर पवित्र न आहे, पवित्र न आहे, पवित्रता न आहे। इन करे जेके बीमारियूं अॼु आहिनि उहे अॻे न हुयूं। अॻे कंहिंखे 100 साल तक काई बीमारी न थींदी हुई, छोकी बाथरूम उते वेझो न हुया। अॼु त उन ई कमरे में बाथरूम आहे, रोटी बि उते ई थी खाई वञे, सनानु बि उते ई कयो थो वञे। ईअं अॻे न हुयो। अॻे पवित्रता ॾाढी हुई, ॾाढी पवित्रता, ॾाढी पवित्रता। ऐं हाणे ॿाहिरियों फैंसी रहणु त ॾाढो सुठो आहे, पर जेका उहा पवित्रता हुई उहा कोन्हे। ओड़ी रोटी ई कोन्हे, त ओड़ी रोटीअ में सवादु कोन्हे। सुठा सुठा साधन त थी विया, गैस जो चूल्हो थी वियो, प्रेशर कुकर थी वियो,
ॿिया साधन थी विया, पर जेका अॻे रोटीअ में सवादु हूंदो या जेका अॻे शरीर खे बुख लॻंदी हुई, ओड़ी बुख बि कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। तीन वेर पद धोवे मृत का डार है। मिट्टीअ सां शरीर खे अॻे साफ़ कयो वेंदो हो, साबुण जो उपयोग बि न थींदो, मिट्टीअ सां माण्हू हथ पेर धोअंदा हुया। द्वादश चुटकी ले वह वात पुखार है। मुख खे साफ़ करे, जल ले वह कर माह बहुर मुख धोव है। जल खणी करे पंहिंजे मुख खे पवित्र करे। दिशा करन की क्रिया प्रथम यह होव है। इहा क्रिया ॿुधाइनि था दिशा जी। दंत धान फुन कीजिए तजे विरख कह सोए। ऐं ॾंदण करणु खपे जंहिंसां ॾंद मज़बूत थींदा। विरख निरख दर वर दगध पुन कांटा जिस होए। कहिड़ो ॾंदण कजे, लिम जो या बबुर जो। ऐं जंहिंमें कंडा हुजनि उहो ॾाढो वण, जंहिंमें कंडा हुजनि उहो वणु कौड़ो थींदो आहे, इन करे उन जा ॾंदण फ़ाइदो कंदा आहिनि ॾंदनि खे। द्वादश अंगुल दंतन दैन प्रमाण है। 12 आङुरियूं वॾो लंबो ॾंदण हुजे, उहो पूरो ॾंदण चॿाड़े करे करे। तजे वार तिथिये तीर दसों जान है। कुछ तिथियूं आहिनि, कुछ वार आहिनि जंहिं ते ॾंदण न कयो वेंदो आहे। पड़वा नौमी खष्टी दसमी तज दीजिए। पहिरीं तिथ नौमी ऐं छठी तिथ ऐं दसमी इन्हनि ते न कयो वेंदो आहे। तजिए पुन 11 रवि ग्रहण तजीजिए। 11 ॾींहुं बि ॾंदण न कयो वेंदो आहे ऐं रविवार ॾींहुं बि न कयो वेंदो आहे। यह क्रिया गृहस्थी करे दूनी वृकति होए। इहा क्रिया गृहस्थी करे, जेको सन्यासी हुजे बीणो करे। त्रिगुणी ब्रह्मचारी करे चतुर सन्यासी हो। हाँ, विरक्ति बीणी करे, सन्यासी 3 गुना करे, ऐं ब्रह्मचारी सन्यासी जेको आहे उहो 4 गुना करे। इसते अर्ध क्रिया निस जानो पंथ माह पुन अर्ध बखानो। यात्रा में हुजे त उहो अध बि करे त ठीकु आहे। तिरिया वैश्य को अर्ध बतावे दुखिए ते जितनी होए आवे। शरीर में दुख कष्ट आहे त जेतिरी बि क्रिया करे सघे उनखे माफ़ आहे। एही क्रिया जो जन करे भूत प्रेत तासे भय डरे। इहा क्रिया जेको शरीर खे पवित्र थो रखे, उन जे वेझो कंहिं बि प्रकार जी बुरी छाया, बुरी आत्मा न ईंदी आहे। पुन उठ के उपवन कौं जावे वर्ण वर्ण के पुष्प लियावे। अनेक तरह जा गुल खणी अची भगवान जे पूजा लाइ रखे। अर्कज करनज पाक सम तुलसी पत्र पछान। तुलसी पत्र भी खणी अचे भगवान जे पूजा लाइ, सुंदर गुल भी खणी अचे भगवान जे पूजा लाइ। कमालती और केतकी ये ही पुष्प प्रमाण। कमाल की ऐं केतकी गुल भगवान जी पूजा लाइ प्रमाणित आहिनि वेदन में। विष्णु योग्य जो पोप है शिव पह वर्जत सोए। भगवान शिव जी पूजा लाइ अलॻि गुल थींदा अथव, विष्णु भगवान कृष्ण भगवान जी पूजा लाइ अलॻि गुल थींदा आहिनि। तजे रुद्र पह पुष्प जो विष्णु योग्य जो होए। हा, पुन आवे ठाकुर के द्वारे गावे बहुविध गीत उचारे। ठाकुर जे द्वारे अची गुल खणी अचण सां ई भगवान जा गीत गाए। गीत ॻाइण में लज न करे। गीत ॻाइण सां छा थींदो आहे? गुण गावत तेरी उतरस मैल, गुण गावत तेरी उतरस मैल। बिनस जाए हौ में बिख फैल। बिनस जाए हौ में बिख फैल। भगवान जा जेको गीत तो गाए, गुण तो गाए, पहिरियों तो उन जो अहंकार नाश थी वेंदो आहे। अहंकार ख़त्म थी वेंदो आहे। उन जे अंदरि मन जी मैल धोपजी वेंदी आहे।
इन करे ईअं न सोचींदा क्योंकि मूंखे शायदि ॻाइणु नथो अचे, मां ॻायां की न ॻायां, मतां ॻायां त कोई जेको पासे में वेठो आहे ॿुधंदो त छा चवंदो। न, गोबिंद नीके गुण गाओ मिटही रोग, भॻवान जा गुण ॻाए तुंहिंजा रोग मिटी वेंदा। छा चओ? सब जो कृपा कर स्वीकार करो, गाओ श्याम हमारी पूजा अर्चन, कृपा कर स्वीकार करो। भगवान मेरे दर पे तेरे आए हैं, उद्धार करो। सब जो हाँ न पूजा का थाल सांवरे, न अक्षत न चंदन है। ना पूजा का थाल सांवरे, ना अक्षत ना चंदन है। मौन खड़ा हथ जोड़ निहारो, अंतर मन अरिवंदन है। मौन खड़ा हाथ जोड़ निहारो, अंतर मन हरिवंदन है। श्रद्धा सुमन नीर आँखों का, प्रभु तुम ये स्वीकार करो। श्याम हमारी पूजा अर्चन, कृपा कर स्वीकार करो। श्याम हमारी पूजा अर्चन। बंसी की वो मधुर रागनी, आकर श्याम सुना जावो। बंसी की वो मधुर रागनी,
व्याकुल हैं प्रभु प्राण हमारे, आकर धीर बंधा जावो। व्याकुल है प्रभु प्राण हमारे, आकर धीर बंधा जाओ। दास की विनती है मेरे भगवन, दर्शन दो अब पीर हरो। हाँ? श्याम हमारी पूजा अर्चन, कृपा कर स्वीकार करो। श्याम हमारी पूजा अर्चन, कृपा कर स्वीकार करो। भगवन मेरे दर पे तेरे आए हैं उद्धार करो। श्याम हमारी पूजा अर्चन, कृपा कर स्वीकार करो। श्याम भगवान असांजी पूजा स्वीकार कनि। इहा क्रिया जेका ॿुधाइनि था स्वच्छता जी, शरीर जी निर्मल करण जी, उन शरीर जी पवित्र करण खां पोइ वरी मन निर्मल थींदो आहे भगवान जा गुण ॻाइण सां। इन करे ॿुधायूं कि ठाकुर जे द्वारे अचे त ॻाए ज़रूरु, गीत ॻाए। उन खां पोइ अॻिते ॿुधाईंदो कि नचे बि, नचे बि। हा, नाचे ताल हाँ। मृदंग बजावे, ठाकुर को बहु भांति रिझावे। नचे नचे ठाकुर जे अॻियां, ताल मृदंग वॼाए। हा? नथो नची सघे असां वांगुरु आहे थुल्हो माण्हू त ताड़ियूं वॼाए बीह करे, राधे राधे करे ताड़ियूं वॼाए। हा न? ऐं जेके सन्हा आहिनि, स्लिम आहिनि, उन्हनि खे त नचणु खपे। हा न? ऐं शुरूअ खां ई असां बि नचूं हा त इहा हालत न थिए। हा, 120 किलो वज़न। डॉक्टर पिछले साल भी नापियईं त चए पई, डॉक्टर उते नापण वारी लेडीज़ डॉक्टर चए पई पिछले साल भी 120, हाणे भी 120 आहे। तव्हां कुझु कयो ई न आहे। छा कंदा आहियो? मां कथा कंदो आहियां, सत्संग कंदो आहियां। अरे बाबा जी हो, बाबा जी हो। फिर कहाँ से? सब लोग तो आपको खिलाते होंगे तो वजन कहाँ से कम होगा? चलो जय श्री कृष्ण। मैं शुक्र करो कि 120 का 120 है, नहीं तो 240 हो जाता। अभी कंट्रोल किया है तभी वहीं पे है। चलो जय श्री कृष्ण। हाँ जल्दी पढ़ो। साध संगत मों बहुहित राखे, दीन बचन मुख ते सद्भाखे। साध संगत में पहिरियों नियम तो निम्रता, हथ जोड़े कंहिंसां भी ॻाल्हाए, हथ जोड़े। अदी भेण दादी भैया हथ जोड़े निम्रता सां ॻाल्हाए। हा, सतभामा प्रति कृष्ण उचारे, सुनो प्रिया शुभ वचन हमारे। कृष्ण भगवान सतभामा खे तो ॿुधाए कि शुभ वचन तई, मिठा वचन तई, अमृत माखीअ खां भी मिठा, मिश्रीअ खां भी मिठा, इहे वचन हृदय में वसाए। हा, कार्तक कथा जह होय उचारा, तिसी ठौर नितवास हमारा। कार्तिक जी कथा जाते उच्चारण थिए थी, हले थी, भगवान चवनि उते मुंहिंजो निवास रहंदो आहे। कृष्ण भगवान था चवनि, वैकुंठ नाही वासा मेरा, भगत भाव तह करो वसेरा। वैकुंठ में मुंहिंजो वासो नाहे। भगवान कृष्ण तो चवे, ना अहम वसामी वैकुंठे, वैकुंठ में न रहंदो आहियां। योगी ना हृदय न वई, जेके ध्यान लगाइनि था न वॾो वॾो योगी जन तपस्वी, उन्हनि जे भी हृदय में नथो रहां। मद भक्ता यत्र गायंती, जाते कीर्तन थींदो आहे उते मां रहंदो आहियां। तत्र तिष्ठामि नारद,
मां उते ई रहंदो आहियां। नारद जाते कीर्तन थींदो आहे, कार्तिक कथा जाते थिए थी। कीर्तन जी हाणे तव्हां कयो सभिनी मिली करे, उनखे चइबो आहे कीर्तन। जाते भगवान जो नाम उच्चारण थे। गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूर्ण कृपा पूरन कृपा उति सदाई निवास कंदो आहियां। हा। तुलसी को पर दक्षिणा दीजे, कार्तिक की ऐसी विधि कीजे। तुलसीअ खे परिक्रमा ॾियणु खपे। कार्तिक में भगवान जी परिक्रमा करणु खपे। कार्तिक में हा। सुच क्रिया की विधि कही, करे वृत्ति चित लाए। आत्म राम सुनावहों, मंजन क्रिया सुभाए। इहा तव्हांखे सिर्फ़ु इश्नान जी ऐं भगवान जे दरवाजे तक पहुचण जी कथा अॼु ॿुधाईसीं। हा। पृथ निरपको नारद कहत, सतभामा भगवान। सवाल जागंदा आहिनि कथा ॿुधण वारे जे दिलि में। तव्हांजे दिलि में बि जागंदा हूंदा, पर तव्हां लज जे करे पुछंदा न आहियो। ऐं उते सतभामा खे त कोई लज न आहे, उनखे कथा ॿुधाइण वारो उन जो पति आहे। राजा खे लज न हुई, पृथु राजा हुयो, ॿुधाइण वारो संत उन जो मित्र नारद। तू राजा पुछे तो, सतभामा भी पूछे थी सवाल। यही ने मुचित धार के, कार्तक करे स्नान। इहो नेम रखी कार्तिक जो स्नान करे। दोए घट का रजनी रहे, करे वृत्ति स्नान। ॿ घड़ियूं रात रहे स्नान करण खपे, माने सवेल 3 बजे 4 बजे स्नान करे। ग्रह खूवे सरवर नंदी, ताका यह फल जान। अलग अलग स्नान जो अलग अलग फल तव साध संगत। असु सुदी एकादशी, कार्तक करे स्नान। असु सुदी कार्तिक एकादशी को स्नान शुरू करे। 10 गुण फल है ग्रह ते, मंजन खूहे जान। घर में स्नान खां 10 गुना वधीक लाभ खूह ते वञी स्नान करे। खूहे ते 10 गुणा फल, मंजन सरोवर होए। खूह खां वधीक 10 गुना फल तलाव ते सरोवर ते। ताते 10 गुण धर्म है, मंजन नंदी सो। उन खां भी 10 गुना वधीक फल नंदीअ ते स्नान करण में। इस विध जो मंजन करे, नाभ समझल होए। अंदर वञी स्नान करे, नाभिय तक शरीर जल में अंदर हुजण खपे। धात्री चूरन तिल सहित, जल डारे वप सोए। असांजा जेके प्राकृतिक सफ़ाई जा शरीर के बल ॾियण वारा, क्रांति ॾियण वारा हिते हिंदुस्तान में फल आहिनि, औषधियूं आहिनि, उन्हनि जो उपयोग करे। बीज उहे सब कहिड़ा आहिनि? आंवले जो चूरण, उन सां सनानु करे। आंवले जो फल उन जो उपयोग करे। आंवले सां स्नान करण सां, शरीर खे लॻाइण सां ॾाढी क्रांति ईंदी आहे शरीर में। बीज सप्तमी कहत हों, दसवीं तेरस जान। हाँ। पूरन माँ और द्वादशी, तज धात्री तिल ठान। ये तिथियूं आंवले जो उपयोग न करण जो ॿुधायूं। विष्णु नाम ले देह पखारे, नाम तीर्थन मुखों उचारे। हाँ, जंहिंमहिल स्नान करे भगवान जो नालो वठे, हरे विष्णु हरे विष्णु हरे विष्णु। तीर्थन जा नाला खणे, गंगा जमुना गोदावरी। कोरस छो न था चओ? हिकु स्टेशन छॾे बि था ॾियो। जॾहिं बि मां कुझु चवां थो त तव्हां बिल्हा मों थी चढ़ो। ॿी चकरभाटा मों चढ़णो त चकरभाटा मों चढ़ो न। ॿी गोपाल चयमि त गोपाल छॾे दामोदर खां शुरू था कयो।
कोरस चो न गंगा गंगा जमुना जमुना गोदावरी गोदावरी गंगोत्री गंगोत्री यमुनोत्री यमुनोत्री बद्रीनाथ बद्रीनाथ केदारनाथ केदारनाथ रामेश्वर रामेश्वर रामसर रामसर हरिसर हरिसर नर्मदे नर्मदे कावेरी कावेरी अमृतसर अमृतसर ये जेके नाला खयव समझो तव्हां इन्हनि सभिनी जो स्नान कयव हा देव गणेश विष्णु शिव होई रवि ब्रह्मा मुख भाके सोई जेके भी भगवान जा नाला यादि अचनि सनान महिल चओ जंहिंजो बि अखियुनि में ध्यानु स्वरूप अचे उन जो ध्यानु कयो प्रथम नाम मुख भाके प्राणी वप ऊपर तब डारे पानी भगवान जो नालो वठी जंहिंमहिल तव्हां जल उहो पंहिंजे मस्तक ते विझंदव त उहो तव्हांजो जल घर जो जल न रहिजी वेंदो उहो गंगा जे समान थी वेंदो हा। तिसकी बूंद पर वप जाके सकल पाप खय होवे ताके अहिड़ो विर्तधारी अहिड़ो स्नान करण वारो अहिड़े भक्ति करण वारो पाण त तरे थो हज़ारनि खे तारे थो छॾे तृणकौ अगन जलावे जैसे बूंद पाप कौ जारे तैसे वॾे पलाल जे ढेर खे हिकिड़ी तीली जलाए छॾींदी आहे तीअं असांजे सभिनी पापनि खे कार्तिक जी कथा रूपी छंडो जलाए रख करे छॾींदो आहे तां पीछे जल कर्मो धारे अर्घ देहि यह मंत्र उचारे भगवान खे अर्घ चढ़ाए मंत्र उच्चारण करे नमस्ते कमल नाभाय चो नमस्तुते कमल नाभाय नमस्तुते कमलनाभाय नमस्ते जलसायने नमस्तुते जलसायिने नमस्ते केशवानंत नमस्तुते केशवानंद वासुदेवाय नमोस्तुते वासुदेवाय नमोस्तुते ई सुठा सुठा मंत्र अथव यादि कयो इन सां मन पवित्र थी पवंदो अथव शरीर जा दुख दूर थींदा अथव भगवान जी कृपा थींदी अथव हिकु मंत्र मां तव्हांखे ॿुधायां थो उहे चवण सां तव्हांजो कहिड़ो बि दुख हूंदो दूर थी वेंदो कहिड़ो बि दुख चाहे मन जो हुजे चाहे शरीर जो बार बार उहो चओ उहो कहिड़ो मंत्र आहे ओम कृष्णाय ओम कृष्णाय वासुदेवाय वासुदेवाय हरये परमात्मने हरिये परमात्मने प्रणतः प्रणतः क्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय गोविंदाय नमो नमः नमो नमः कोई भी दुख हुजे तव्हांजो दूर थी वेंदो ऐं हिकु मंत्र असां रोज़ संध्या काल जी आरतीअ में चवाईंदा आहियूं कृष्ण भॻवान जो ऐं महामंत्र उहो चवण सां बि कहिड़ो लाभ थींदो तव्हांजा धन जा खूब भंडार भरिजी वेंदा उहो सुभाणे ॿुधाईंदासीं ठीकु आहे धन जी ॻाल्हि ते हर कोई चए थो न न सुभाणे कीअं तुरंत दान महाकल्याण हाणे ई ॿुधायो अॼु ॿुधाइनि खण माइक ई रोज़ असांजे सुलक्षणी बल्ली भैया जी धर्मपत्नी असांजी नुंहुं तव्हांखे रोज़ चवाईंदी आहे तव्हां शायदि जेके संध्या काल जी आरतीअ में ईंदा हूंदो त चवंदा हूंदो चवाए हा ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे रामा हरे राम 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 हरे हरे
मंत्र सां गॾु महामंत्र। पहिरियों जेको तव्हां चयो कृष्ण भॻवान जो, उहो मंत्र धन जी बरकत जे लाइ, ऐं ॿियो जेको चयो महामंत्र, उहो असांजा ॿई लोक सुधारण लाइ। त इहे ॿई मंत्र तव्हांखे असां छपाए करे कार्तिक जे भोग ताईं ज़रूरु ॾींदासीं। इहे छपाइजो हिकिड़े ई हुन में, जीअं अॻे कार्ड में छपाईंदा आहियो कोई बि, त पोइ तव्हांखे ॾींदासीं। तव्हां इन जो लाभ वठिजो। बाक़ी जंहिंखे अॼु खां ई फ़ाइदो वठिणो आहे, भई इहे बि 5-8 ॾींहं छपण में जेसि ताईं लॻनि, देरि छो थिए, हाणे खां ई शुरू थी वञे न बरकत, न भाई, हाणे खां ई थिए बरकत। मतां कोई विशेष लाभ थियणो हुजे त हाणे खां ई शुरू कयूं, देरि छो कयूं। काल करे सो आज कर, काल करे सो आज कर, आज करे सो अब, आज करे सो अब। जेको सुठो कमु हुजे उहो अगरि तूं सोचे तो सुभाणे कयां, सुभाणे कयां, न, हाणे कर। इहो मंत्र तव्हां सुलक्षणीअ खां लिखाए सघो था, बलराम भैया खां लिखाए सघो था। सुभाणे न कर, अॼु ई कर, हाणे। बल्कि कबीर साहिब चवनि था हाणे, हाणे, हिन महिल कर। कोई मूंखां व्हाट्सअप में सवाल पुछंदा आहिनि, भई फलाणो त्योहार कॾहिं आहे, त मां उनखे ईअं ई लिखंदो आहियां, अॼु ताईं, पोइ भले चाहे कॾहिं बि हुजे। हाणे अलाए कंहिं गोपाष्टमी पुछी कल्ह, त कल्ह पुछियईं कंहिं ॿार पुछी, मां चयोमांसि अॼु ताईं। हाणे उहो मुंहिंजी पई हूंदी ॾाढो, हेॾे होॾे 10 ॼणनि खां पुछियो हूंदई, भई गोपाष्टमी अॼु कीअं थी वई। भई जॾहिं तोखे भॻवान जी पूॼा करणी आहे त अॼु कर न, सुभाणे छाजी गोपाष्टमी। हा, जेको तोखे कोई 11 पुछंदो आहे त मां हमेशह ग़लति ॿुधाईंदो आहियां, मूंखां पुछंदा ई न कयो। पुछंदो त मां ग़लति ई ॿुधाईंदोमांव। कोई पुछंदो आहे 11, कोई सत्यनारायण, त हिकु त मां ख़ुदि बि रखंदो न आहियां, इन करे मूंखे यादि न हूंदो आहे, ख़बर न हूंदी आहे। पोइ मां चवंदुसि अॼु ताईं बि तूं अॼु कर न भाई। सत्यनारायण जी कथा मना थोड़ी आहे। तव्हां हिंदी समाज में वञो, ॾिसो सत्यनारायण कॾहिं बि कथा कराए था सघो। मोदक ठाहे, असां त बसि एतिरो चूरण थालीअ में ठाहींदा आहियूं, उहो ईअं वॾो मोदक ठाहींदा आहिनि, केले जा पत्ता रखी करे सुठे गिह में, ईअं चूरण तेल में फ्राई करे न, तव्हां वांगुरु। ऐं उन में खाजा, किशमिश, पिस्ता विझी बढ़िया मोदक ठाहे सत्यनारायण जी कथा कंदा आहिनि। ऐं सभिनि खे एॾो भरे भरे विराईंदा आहिनि। हीअं असां वांगुरु थोरी पने में हीअं तिर प्रसाद ॾियो। हिकु दफ़ो प्रसाद खाए त नेरनि थी वई, अहिड़ो प्रसाद। सत्यनारायण कॾहिं बि कयो, कॾहिं बि कथा कयो। कोई ईअं न आहे कि सत्यनारायण जे तिथीअ ते ई सत्यनारायण जी कथा कयो। तव्हां जॾहिं बि तव्हांजो मकान आहे, दुकान आहे, किथे बि कहिड़े बि बिना मुहूर्त जे बि सत्यनारायण जी कथा करे था सघो। ऐं कॾहिं बि 11 बि रखी था सघो। ईअं तिथि ज़रूरी न आहे तिथीअ ते ई 11, रोज़ु रखो 11, रोज़ु डाइटिंग कयो, फल फूल खाओ, बसि। चओ जय श्री कृष्ण। बाक़ी मूंखां कोई बि पुछंदो त मां ईअं ई चवंदोमांव कि अॼु अथव। पोइ वीचारा चकरभाटा में बि घणा मुंझी पवंदा आहिनि। चंड पुछंदा आहिनि घणो करे, या सत्यनारायण पुछंदा आहिनि। एकादशी त साल भर जी छपियल हूंदी आहे, उहा पुछणी न पवंदी अथनि। चंड पुछंदा आहिनि घणो करे, या सत्यनारायण, छोकी चंड ॾींहुं उन्हनि जो दुकानदारीअ जो कोई अरदास हूंदी आहे या कोई कमु हूंदो आहे, तॾहिं बि मां चवंदा आहिनि अॼु ताईं चंड कराए न अरदास कर, कणा प्रसाद विराए। चओ जय श्री कृष्ण। के वैकुंठ के प्राग मो निश्चय मुझवर दे। भगवान तव्हां वैकुंठ में भी आयो, प्रयाग में भी आयो, मूंखे वरदान ॾियो। जाते भी आयो प्रभु तव्हां त ॿुधो था, हाजरा हजूर दर पे सतु मनी, मैं अंधले की टेक तेरा नाम खुंदकारा, मैं गरीब मैं मस्कीन तेरा नाम है अधारा। ईअं ग़रीब थी करे झोली फैला त तुंहिंजी झोली भरिजी वेंदी। कै तू बद्री बन बसे अर्घ हमारो ले। काथे भी आए भगवान, तू जाते काथे हाँ? बद्री बन में भी हाँ, हरिद्वार में भी हाँ, अमृतसर में भी हाँ, 4 धाम में भी हाँ, तो तू चक्करभाटा में भी तो आहे न। तॾहिं त हले तो न, तुंहिंजे सहारे ते बीठी आहे चक्करभाटा।
राधा नाम की महिमा बड़ी है, 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 जिसके सहारे चक्रवाटा खड़ी है, जिसके सहारे ये दुनिया खड़ी है, बिना सहारे धरती अंबर देखो ये कमाल। बिना सहारे धरती अंबर देखो ये कमाल। अरे हो कभी न कभी तो मिलेंगे गोपाल, राधे राधे रमणी तू हो जा निहाल, कभी न कभी तो मिलेंगे गोपाल। राधे राधे रटली तू हो जा निहाल, कभी न कभी तो मिलेंगे गोपाल। कड़ी न कड़ी तो भगवान की दया पहुंदी, केशव केशव को किए कब तो सुने पुकार। देह अर्घ मुख ऐसे कहे, तेरे हित प्रभु मैं व्रत गहे। भगवान के चवे कि प्रभु मुखे तुंहिंजे प्यार जे करे ही व्रत तो रखा, तुंहिंजे प्यार जे करे स्नान कयो आहे, न त मां आलसी जीव काथे उथां सुबुह जो, काथे सनानु कयां, अलाए कीअं तुंहिंजो प्रेम जाॻियो आहे, अलाए कीअं प्रभु तूं कृपा कई आहे, तुंहिंजे लाइ त सभु कयां। करो विनय मोह कृपा कीजे, पाप नाश कर दर्शन भगवान दीजे। मुंहिंजा सभु पाप नाश कयो, भगवान मूंखे दर्शन ॾियो। कॾहिं रोई करे भगवान खे ईअं चओ। गंगा यमुना सरस्वती हृदय राखे ध्यान। गंगा जमुना सरस्वती अगरि इन्हनि टिनी जो तव्हां दर्शन कयो आहे, हरिद्वार जो दर्शन कयो अथव, या अमृतसर जो दर्शन कयो अथव, अखियूं बंदि कंदव तव्हांखे तुरंत भगवान उहो ध्यान में ॾींदा दर्शन। हा, मंत्र यही मुख ते कहे, करे सदा स्नान। स्नान महिल इहो मंत्र उच्चारण करे। नमस्ते अनंताय, नमस्तुते अनंतताय, सहंस मूरत सहंस पाद सिहोर बाहवे। अधु अधु चओ न यार, तूं सॼी लाइन चवंदे हो काॾों चई सघंदा। सहंस मूरत सहंस पाद, सहंस मूरत सहंस पाद, सिहोर बाहवे। विघोर बाहते। इसका भी उच्चारण गुरु वाणी में आया है। वेदों की जो भाषा है संस्कृत है, बाकी गुरु नानक साहब, गुरु अर्जन देव साहब ने इसका सरल रूप से गुरबाणी में दिया है। गुरु ग्रंथ साहब में सहस तव नैन नन नैन है तो एक कहो, सहस मुहूर्त नना एक तो ही, सहस पद बिमल नन एक पद गंध बिन, सहस तव गंध एव चलत मोई। ये आरती में असां ॻाईंदा आहियूं, जेका आरती गुरु ग्रंथ साहिब जी थींदी आहे उन में इहो वर्णन आयो आहे कि वेद शास्त्र गुरु ग्रंथ साहिब, सुखमनी साहिब, गीता, ये सभु हिकु ई अथव, कोई फ़र्क़ु न अथव। भाषा जो फ़र्क़ु आहे बसि, बाक़ी चाहे क़ुरान शरीफ़ पढ़ो चाहे बाइबल पढ़ो, उन में लॻभॻि तव्हांखे सभु हिकु ई जहिड़ियूं ॻाल्हियूं मिलंदव। दया, प्रेम, भक्ति, इहो ई इन में ॿुधायो वियो आहे। हा, सहंस नामने, सहंस नामने, पुरुष सासुते, पुरुष सासु से, सहंस कोटि यग धारणे। सहंस कोटि यग धारणे। पुन संध्या वंदन करे, सिमरे भगवंत नाम। संध्या वंदन करे, भगवान जो नाम सिमरन करे। ध्यान गुरु का रिद धरे, सफल हो है सब काम। गुरु नानक जो ध्यान हृदय में धारण करे, सब कम सफल थी वेंदसि। पुन इनका सिमरन करे, ब्रह्मा विष्णु महेश। ब्रह्मा विष्णु महेश जो सिमरन करे। जो मांगे सो फल लहे, सूरज शक्ति गणेश। जेको घुरंदो उन खे मिलंदो, सूर्य शक्ति गणेश सभिनी में हिकु रूप समझे। जल देव रिख देव को, हृदय ध्यान लगा। हृदय में पंहिंजे वॾनि जो भी ध्यान धारण करे जल चढ़ाए।
तुलसी के दल जल सहित पितर संतोखे ताने। पितरनि खे बि जल चाढ़े, तुलसी पत्र जल में विझी चढ़ाईंदो त मथों उहे पितर आशीष कंदसि। गंगा आदिक तीरथ सब हृदय ध्यावहो। हृदय में ध्यान धारण करे तीर्थन जो। इंद्रादिक सब सुर का ध्यान लगावे। देवताउन जो ध्यान धारण करे। हाथ जोड़ सबहू की परिक्रमा करे। हथ तब जोड़े जाते बीठो आ उते ही गोल घुमी वञे तो सॼे विश्व जी परिक्रमा थी वई। सकल तीर्थ सुर मेरी रक्षा करो अब। सब तीर्थ सब देवता मुंहिंजी सदाई संभाल कजो, रक्षा कजो। कार्तक देव दान जल तिल तर्पण मोंडार। कार्तिक में दान करे, जल जो दान करे। तितने वर्ख ताके पितर भोगे स्वर्ग मंझार। जल में तिर विझी अर्पण करे तो उन जा पित्र ओतरा साल स्वर्ग में रहंदा। कुल इकी सके पाप सकल वह खोव है। 21 कुलनि जा पाप नाश थींदा। 21 कुल कहिड़ा चया वेंदा आहिनि? 7 कुल पेका, 7 कुल साहुरा ऐं 7 कुल नानाणा। 3 प्रकार जा कुल थींदा आहिनि। हिकु पिता जो जेको कुल आहे जंहिंखे पेका था चवनि, माताऊं भेनरूं पेका चवंदियूं, ऐं ॿाहिरि असांजा चवंदा ॾाॾाणो कुल। ॿियो नानाणो कुल, टियों साहुरो कुल। 7 7 7 21 कुल उन जा उधार थी वेंदा। मुकत लोग को जाए देव वपु होव है। मुक्तिय खे प्राप्त कंदा, देव स्वरूप शरीर उन्हनि खे मिलंदो। ठाकुर दर्शन करे द्वारे जाए के। ठाकुर जो दर्शन करे भगवान जे मंदिर वञे। हित से ध्यान लगाए सिमरन कर जाए के। सिमरन जॾहिं बि करे सिक सां करे, दिल में प्यार भरे करे सिमरन करे। पंचामृत लय प्रभह स्नान करावही। तव्हां महसूस कयो हूंदो, तव्हां जंहिंसां बि तव्हांखे सिक प्रेम हुजे, उन सां तव्हां जंहिं महिल ॻाल्हाईंदा आहियो त तव्हांजे दिलि में बि प्रेम जागी पवंदो आहे। जंहिंसां बि, चाहे पंहिंजे ॿार सां प्रेम हुजे, उन सां तव्हां जंहिं महिल ॻाल्हाईंदव त तव्हांजी आवाज़ मिठी निकिरंदी, उन सां मिठो ॻाल्हाईंदव। त जीअं तव्हां पंहिंजी बचड़नि सां प्रेम कयो था, जीअं पंहिंजे माता पिता सां प्रेम कयो था, जीअं पंहिंजे परिवार सां प्रेम था कयो, उहे बि सिमरन करण महिल उहे ई भगवान सां प्रेम रखी सचो ऐं सिमरन कयो त ॾिसो भगवान केॾी कृपा था कनि। हा, भूखन वस्त्र पुढ़ावे तिलक चढ़ावही। भगवान के तिलक लगाए, सुंदर हार पाए, गुल फुल अर्पण करे, वस्त्र चढ़ाए। मोर पंख सिर पुहप माल उर देव है। गुलनि जी माला सां गॾु मोर जो पंख अर्पण करे भगवान जे मस्तक ते लॻाए। तही समय जो मांगे सो फल ले। जेको घुरंदो उनखे मनवांछित फल प्राप्त थींदो। धूप दीप आरती करे सुमरे विष्णु को नाम। धूप दीप आरती करे भगवान विष्णु जो नाम सिमरन करे, भगवान विष्णु जो नाम बार बार उच्चारण करे। हरि नारायण हरि नारायण हे गोविंद हे गोपाल हे गोपाल हे दयाल लाल। हे दयाल भगवंत के गुण गाव है कर दंडोत प्रणाम। भगवान के सुमी करे प्रणाम करे, दंडोत प्रणाम। हाथ जोड़ सन्मुख रहे करे बेनती सोए। हथ जोड़े सन्मुख बिए बेनती करे। राधा पत दामोदर है कृपा तुम्हारी हो। राधापति दामोदर तुझी कृपा थे। पुन तुलसी की सेवा कीजे जाए के। तुलसी जी सेवा करे।
जल दे करे प्रणाम सुपुष्प चढ़ाए के। जल चढ़ाई प्रणाम करी पुष्प चढ़ाए। तुलसी हरि की प्रीतम निश्चय जानिए। तुलसी भगवान जी प्यारी तव पक्क समझो। कहे वाक्य श्री कृष्ण सत्य कर मानिए। ये श्री कृष्ण जी मुख जा वचन तो सात संगत। तुलसी पातक सब हरे करे सेव जो कोय। तुलसी सां सब पातक नाश थी वेंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो कि जॾहिं ग्रहण कोई थींदो आहे त असांजा जेके वॾा आहिनि इहा सलाह ॾींदा आहिनि कि हर शइ में खाइण जी शइ में अनाज में तुलसीअ जो पत्र रखो त उनखे सूतक न लॻंदो, ग्रहण न लॻंदो। हा, हरि प्रसन्न तिस पर सदा देव स्वरूपी हो। ई सब करण सां भगवान जी प्रसन्नता हासिल थींदी आहे। पुन भगवंत की कथा सुने चित लाए के। भगवान जी कथा जॾहिं बि ॿुधे, जेतिरी देर बि ॿुधे, सिक सां ॿुधे, चित लॻाए ॿुधे। प्रीत सहित धर भेट सी सुनवाए के। जेका भी सेवा करे प्यार में भरजी करे। जो वक्ता कर कथा ताहि सेवा करे। साध संगत जी सेवा करे। यथा शकत धन देवै हर जन से डरे। तन मन ऐं धन टिनी सां सेवा करे। दूध पूत धन लक्ष्मी पावे। रोग सोग भय सकला जावे। ॾुध पुत्र धन लक्ष्मी उनखे सभु मिलंदो। माने उन जे घर में कंहिं बि ॻाल्हि जी कमी न रहंदी, उहो सभु सुख पाईंदो। जो इस विध स्यो मंजन करे तिस को देख अवर जन तरे। अहिड़ी तरह सां जेके वृत्ति कनि था उन्हनि सां गॾु संगत, उन्हनि सां गॾु दोस्ती, उन्हनि सां गॾु जेके रिश्तेदार नातेदार आहिनि उहे बि तरी था वञनि। कार्तक मह जो देव दान सहंस गुना इक इक का जान। कार्तिक में दान करण जो त फल 1000 गुना ब्रह्मा ही वरदान ॾिनो। तव्हां ॿुधो? हा, सुने पठे कार्तक कथा तज विखिया के काम। विष्णु लोक सो पावही कहता आत्म राम। कार्तिक जा हे ॾींहं भगवान जी भक्तीअ में गुजारे, सभु विषय विकार छॾे करे उनखे भगवान प्राप्त थींदा, भगवान मिलंदा। बीह करे आख़िरी प्रार्थना कयो प्रकाश सां गॾु सभई।